नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर में खबर ॾींदा आहियूं। पाकिस्तान जी मशहूर सीनियर अदाकारा बशीरी अंसारी कोरोना में मुब्तला पंहिंजी भेण अदाकारा सुंबल शाहिद जी सिहतियाबी लाइ जज़्बाती थी वई। सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्राम ते बशीरी अंसारी तरफां भेण सुंबल शाह सां गॾु तस्वीर शेयर कंदे पैगाम लिखियो आहे त अदाकारा पंहिंजी पोस्ट में सुंबल शाहिद जे लाइ जज़्बाती पैगाम लिखियो त मुंहिंजी प्यारी भेण जल्द खां ठीक थी वञो, असां तव्हांजे लाइ परेशान आहियूं। बशीरी अंसारी वधीक लिखियो त ख़ुदा जे लाइ सुंबल जल्द खां जल्द ठीक थी वञो। उन खां अॻु बशीर अंसारी जी भेण अदाकारा उस्मा अब्बासी तरफां इंस्टाग्राम जे मदाइन खे इतला ॾिनी वई हुई त अदाकारा सुंबल शाहिद वेंटिलेटर ते आई। यादि रहे त कुछ ॾींहं अॻु इंस्टाग्राम ते अदाकारा बशीरी अंसारी तरफां भेण जी तस्वीर शेयर कंदे उन जी कोरोना में मुब्तला हुजण जी इतला ॾिनी वई हुई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।